अस्सलाम वालेकुम या अली मदद। मुहर्रम हराम जो महीनो हली रहियो आहे। हीउ ॾिसो पुलिस जा जवान पंहिंजे खीसे मां सबील इमाम हुसैन हलाए रहिया आहिनि, करबला जी यादि खे ताज़ो कंदे ऐं करबला जे प्यासनि खे यादि कंदे सबील हलाए रहिया आहिनि। ऐं इहो जज़्बो जीअं आम माण्हुनि में आहे, इहो ई जज़्बो असांजे पुलिस में बि आहे। माशा अल्लाह, तमामु भलो कमु। मुहर्रम शरीफ़ खे यादि कजे, करबला में जेके शहीद थिया उन्हनि खे यादि कजे। हू प्यास ते हुया, हू इन ते हुया, हुननि जो पाणी बंदि कयो वियो हुयो ऐं उन करे पुलिस वारा बि सबील जो इहतमाम करे रहिया आहिनि। ॾिसो माशा अल्लाह, ज़बरदस्त। अस्सलाम वालेकुम। मोकिलानी न आहे कैमरामैन ऐं आवाज़ महर फ़कीर कराची सिंध। वालेकुम सलाम। अबा तव्हां सबील कई आहे तव्हां पुलिस वारनि? माशा अल्लाह, तमामु भली ॻाल्हि आहे। इहा सबील हर साल कंदा आहियो? वाह 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 वाह, तमामु भली ॻाल्हि आहे। तव्हां पुलिस वारनि खे अल्लाह ताला ख़ुशि रखंदो, आबाद कंदो बाबा। महिरबानी महिरबानी महिरबानी। सो मोकिलानी न आहे। अस्सलाम वालेकुम या अली मदद, महर फ़कीर कराची सिंध। ख़ुदा हाफ़िज़।